मिर्च तमाम बेहतरीन थी आए जो आसो माल भी झले वे आन खोड़ सारा हाने पटाई करे कंदे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाला वाला तबे से ठीक है। मां तमा जो एम सलीम है तमा सी रहा आयो मुझो YouTube चैनल मुर्शिद के मजे। दोस्तों कणक छटया आन मानो ना ए मिर्च पोख्या आन ए माशाल्लाह कणक पेरे दिसो ता के कणक जो दीदार था कर कणक किए था तमा के लगन किए थी व्यान माशाल्लाह। बटे डी नंडड़ा सफा ए हाने वडा थी व्यान माशाल्लाह तकरीबन 15 दिन में। सो तव्हां ॿुधायो त कीअं कणक थियो आहे, पैदाइशी कीअं सुठो आहे। मुंहिंजे नज़र में त माशाल्लाह तमामु बहितरीनु तमामु ज़बरदस्त जेको आहे सो कणक थियो आहे सफ़ा VIP। ऐं हिन पासे आहिनि मिर्च तव्हांखे कीअं था लॻनि। 2-3 ॾींहं जेको आहे सो मिर्च नंढड़ा हुआ तव्हांखे ॾेखारियोसीं ऐं हाणे ॾिसो मिर्च कीअं थी विया आहिनि माशाल्लाह। मिर्च तमामु बहितरीनु थी विया आहिनि ऐं वॾा थी विया आहिनि बाक़ाइदी सां फुल वाध में हींअर बि। ऐं फलियूं बि खोड़ सारा जेको आहे सो झले विया आहिनि ऐं हाणे पटाई भी इन्हनि जी सुत त थींदो इंशाल्लाह। हे मिर्चनि जो मालिक वेठो आहे जेको आहे सो मिर्चनि जो सफ़ाई थो करे, कुझु गाह थो कढे। हाणे संगत मोहम्मद यूसुफ जा मिर्च सफ़ा भला थी विया आहिनि, सफ़ा लशपश जीअं चइबो आहे। सो पाण बि वेठो आहे हींअर गाह थो करे। अब छा थो करीं? सही गाह कयूं था। हा माशाल्लाह हाणे जवान थी आहिनि, हाणे वॾा थी आहिनि। हा मिर्च तो वारा आहिनि पछाटा। हा पंहिंजो बिज कोन हुयो, सही काछे में वठी आया हूं, बिज ख़र्च करे आया हूं, अलाह भलाई कंदो। हाणे माशाल्लाह ॾिसण जहिड़ा थी विया, हाणे माल झलनि था पिया। मिर्च तो वारा सफ़ा भला थी विया आहिनि सफ़ा असुल। हाणे फरियूं बि जाम झलनि था। हाँ संगत हे आहिनि फरी मिर्चनि जा। सो नंढड़ा हे भी फरी आहिनि माशाल्लाह। हाणे माल झलनि था बाक़ाइदी सां। हाणे मिर्चनि जो असां छा तारीफ़ कयूं। मिर्च बाक़ाइदी सां जेको आहे सो वॾा थी विया आहिनि। तव्हां पाण ॾिसी सघो था केतिरा थी विया आहिनि मिर्च। यूसुफ तुंहिंजा मिर्च तमामु बहितरीनु थी विया ऐं जेको आहे सो माल बि झले विया आहिनि खोड़ सारा। हाणे पटाई कॾहिं कंदे? सही अलाह ख़ैर करे हाणे कंदासीं सुठो इंशाल्लाह 8-10 ॾींहनि में। 8-10 ॾींहनि खां पोइ जेको आहे सो पटाई कंदे इंशाल्लाह अलाह ख़ैर करे। हाणे तयार आहे, हाणे फरी पिया था झलनि। सही हा इंशाल्लाह हाणे बसि कंदासीं। हाँ इहो अलाह करे त कुझु अघु थी पवनि। हा अघु थींदो, वॾो आहे अघु थींदो इंशाल्लाह मिर्चनि खे। ऐं तमामु जेको आहे सो माल बि घणो झले विया आहिनि। हा फरियूं खोड़ सारा झले विया आहिनि। ऐं हाणे तुंहिंजे नज़र में कटो माना केतिरो वेंदो हिकिड़ो पाचिको? सही अलाह करे वञे असांजो त 3-4 हज़ार 5 हज़ार वञे जी ख़र्च बि वॾा आहिनि, महांगाई आहे। सही ॻाल्हि आहे। ख़र्च तक़रीबन केतिरो हूंदो हिननि मिर्चनि में? हिन में आहे माना 1.5 खनि ख़र्च थी वियो आहे। हा कारो भाण ॾिसी वियो त 13,000 हले थो इहो जेको आहे बोरी। सही यूसुफ अला मालिक आहे जेको आहे सो हाणे बाक़ाइदे सां माल झले विया आहिनि ऐं महांगाई बि आहे। हीअं कटा तुंहिंजा महांगा खपंदा। हा दोस्तो इहे मोहम्मद यूसुफ जा मिर्च हाणे माल झलियो अथनि सफ़ा बाक़ाइदी सां। हाणे तयार थी विया आहिनि बाक़ाइदी सां। हिननि खे तक़रीबन 3 महीना थी विया आहिनि वधण में। छो जो पहिरियां नंढा हुआ, तक़रीबन 1 महीनो हिननि खे थियो हो, उनजे करे नंढा हुआ। पहिरियां असां जेको सो हिते ईंदा हुआसीं नंढड़ा हूंदा हुआ। हिन पासे यूसुफ जो ज़मींदार बि अचे थो, चाचो अली अहमद। सो हे ज़मीन जेका आहे चाचो अली अहमद जो आहे जेको आहे सो यूसुफ हुनजो हारी आहे। चाचा छा हाल आहे? ख़ैर ख़ुशि अमन। हाँ इहो थर्मास हथ में अथई भला? हाँ इहो सही महिरबानी आहे तुंहिंजी, महिरबानी वॾी महिरबानी। सही हाणे इहो जेको आहे सो चांहि यूसुफ खे पीआरींदे? हा सही या तोखे शाबस आहे। सही आहे महिरबानी महिरबानी। हाणे मोहम्मद यूसुफ त पंहिंजे जेको आहे सो कम सां लॻो पियो आहे, महिनत में। इहो गाह कढे थो पियो। आवा यूसुफ चांहि वतई थर्मास वतई चाचे अली अहमद खां? जेको आहे गरीब ज़मींदार अली अहमद मंगरियो असांजे लाइ चांहि खणी आयो। आहे वॾी महिरबानी आहे ज़मींदार माशाल्लाह, पर सादो सुदो माण्हू आहे, सादगी में हले थो। जेके आकड़ वॾी कनि था। हा गरीब आहे मोलाई। मोहम्मद यूसुफ जा मिर्च बि ॾिठासीं। चाचो अली अहमद जेको आहे सो यूसुफ लाइ चांहि बि बचाए आयो आहे थर्मास में। सो असांजो संगत अॼु जो व्लॉग इहो वरी नेक्स्ट टाइम नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।